ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 15/7/2024। मिठा मिठा भावदार चवनि था मीठे मीठे ॿार देह अभिमान आसरी कैरेक्टर उनखे बदिले करे दैवी कैरेक्टर धारण करो त रावण जी जेल सां छुटिजी वेंदो। देह अभिमान रूपी आसरी कैरेक्टर खे छॾे करे दैवी कैरेक्टर धारण करो त रावण जी जेल सां छुटिजी वेंदो। प्रश्न: हर हिकु आत्मा पंहिंजे पाप कर्मनि जी सज़ा कीअं भोगदी आहे, उन सां बचण जो साधन छा आहे? उत्तर आहे, हर हिकु आत्मा पंहिंजे पापनि जी सज़ा हिकु त गर्भ जेल में भोगदी आहे, ॿियो रावण जी जेल में अनेक प्रकार जा दुख उठाईंदी आहे। बाबा आहिनि तव्हां ॿारनि खे इन जेलनि सां छुड़ाइण, इन्हनि सां बचण जे लाइ सिविलाइज़्ड पापनि सां बचण लाइ, रावण जी जेल सां बचण लाइ सिविलाइज़्ड। ओम शांति। ड्रामा जे प्लान अनुसार बाप ई सम्झाईंदा आहिनि, बाप ई अची करे रावण जी जेल सां छुड़ाईंदा आहिनि। बाप ई अची करे रावण जी जेल सां छुड़ाईंदा आहिनि। छोजी सभु क्रिमिनल पाप आत्मायूं आहिनि। सॼी दुनिया जे मनुष्य मात्र क्रिमिनल थियण जे कारण रावण जी जेल में आहिनि। पोइ जॾहिं शरीर छॾंदा आहिनि त बि गर्भ जेल में ईंदा आहिनि। बाप अची करे असांखे रावण जी जेल सां छुड़ाईंदा आहिनि। छोजी सभु क्रिमिनल पाप आत्मायूं आहिनि। सॼी मनुष्य जी दुनिया जा मनुष्य मात्र क्रिमिनल थियण जे कारण रावण जी जेल में आहिनि। पोइ जॾहिं शरीर छॾंदा आहिनि त गर्भ जेल में वेंदा आहिनि। बाप अची करे असांखे ॿिन्हिनि जेलनि सां छुड़ाईंदा आहिनि। पोइ तव्हां अधु कलाक रावण जी जेल में न, ॿियो गर्भ जेल में बि न वेंदो। तव्हां ॼाणंदा आहियो बाप धीरे धीरे पुरुषार्थ अनुसार असांखे रावण जी जेल सां गर्भ जी जेल सां छुड़ाईंदा आहिनि। धीरे धीरे छुड़ाईंदा आहिनि, जल्दी जल्दी न छुड़ाईंदा आहिनि। धीरे धीरे जेतिरो असां पुरुषार्थ कंदासीं न, उन अनुसार छुटंदा वेंदा आहिनि। बाप ॿुधाईंदा आहिनि तव्हां सभु क्रिमिनल आहियो रावण राज्य में, पोइ तव्हां राम राज्य में सभु सिविलाइज़्ड थी वेंदो। कोई बि भूत जी प्रवेशता न थींदी। देह जो अहंकार अचण सां ई पोइ ॿिया भूतनि जी प्रवेशता थींदी आहे। हाणे तव्हां ॿारनि खे पुरुषार्थ करे देही अभिमानी ठहिणो आहे। जॾहिं अहिड़ा लक्ष्मी नारायण जहिड़ा ठही वेंदव तॾहिं ई देवता कहलाईंदा। जॾहिं असां में अहिड़ा गुण, अहिड़ा मर्यादाऊं, अहिड़ियूं शक्तियूं, अहिड़ी कलायूं अची वेंदियूं तॾहिं असां देवता कहलाईंदासीं। हाणे त तव्हां ब्रह्मण कहलाईंदा आहियो। रावण जी जेल सां छुड़ाइण लाइ बाप अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। ॿियो सभिनि जा कैरेक्टर्स बिगड़िया हुआ आहिनि, उहे सुधारंदा बि आहिनि। असांखे पढ़ाईंदा बि आहिनि, असांखे सुधारंदा बि आहिनि। अधु कल्प सां कैरेक्टर्स बिगड़ते बिगड़ते ॾाढा बिगड़ी विया आहिनि। हिन समय आहे तमो प्रधान कैरेक्टर। दैवी ऐं आसरी कैरेक्टर में बराबरि रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे। बाप सम्झाईंदा आहिनि हाणे पुरुषार्थ करे पंहिंजो दैवी कैरेक्टर ठाहिणो आहे, तॾहिं ई आसरी कैरेक्टर सां छुटिजी सघंदासीं। कल्ह बि बाबा चई न कि पंहिंजा ईश्वरीय संस्कार इमर्ज करो त पुराणा संस्कार मर्ज थी वेंदा। त पंहिंजे कैरेक्टर्स खे सुधारंदे सुधारंदे आसरी कैरेक्टर्स सां छुटिजी वेंदा। दैवी कैरेक्टर्स ठाहींदे ठाहींदे आसरी कैरेक्टर्स ख़तमु थींदा वेंदा। आसरी कैरेक्टर्स आहिनि देह अभिमान नंबर 1। देही अभिमानी जा कैरेक्टर्स कॾहिं बिगड़ंदा न आहिनि। सॼो मदार कैरेक्टर्स ते आहे। देवताउनि जो बि कैरेक्टर कीअं बिगड़ंदो आहे जॾहिं उहे वाम मार्ग में वेंदा आहिनि, अर्थात विकारी ठहींदा आहिनि, तॾहिं कैरेक्टर्स बिगड़ंदा आहिनि। देवताउनि जा कैरेक्टर्स कीअं बिगड़ंदा आहिनि जॾहिं उहे वाम मार्ग में वेंदा आहिनि, अर्थात विकारी ठहींदा आहिनि, तॾहिं कैरेक्टर्स बिगड़ंदा आहिनि। जगन्नाथ जे मंदर में अहिड़ा चित्र ॾेखारिया आहिनि वाम मार्ग जा।
ये त ॾाढे वर्षनि जो पुराणो मंदिर आहे। ड्रेस आदि देवताउनि जी ही आहे, ॾेखारींदा आहिनि देवताऊं वाम मार्ग में कीअं विया। पहिरियों क्रिमिनैलिटी आहे ही काम चिता ते चढ़ते पोइ रंग बदलदे बदलदे बिल्कुलु काला थी विया। पहिरियों गोल्डन एज में संपूर्ण गोरा हुया, पोइ 2 कला कम थींदी आहे। त्रेता खे स्वर्ग न चईंदासीं, इहो आहे सेमी स्वर्ग। बाप सम्झाईंदा आहिनि रावण जे अचण सां ई तव्हांजे मथां कट चढ़णु शुरू थी। पूरा क्रिमिनल अंत में ठहींदा आहिनि। हाणे 100% क्रिमिनल चईंदासीं, 100% वाइसलेस हुयासीं, पोइ 100% विशियस ठहिया आहिनि। हाणे असां 100% क्रिमिनल चईंदासीं, पोइ 100% वाइसलेस ठही वेंदासीं, पोइ 100% विशियस ठही वेंदा। हाणे बाप चईंदा आहिनि सुधरदा वञो। इहे रावण जी जेल ॾाढी ई वॾी आहे। सभिनि खे क्रिमिनल ई चईंदासीं, छो जो रावण जे राज्य में आहिनि न। राम राज्य रावण राज्य जो त उन्हनि खे पतो ई न आहे, मतिलबु उन्हनि खे इहे सभु पतो ई न आहे। दैवी कैरेक्टर, ईश्वरीय कैरेक्टर, आसुरी कैरेक्टर, रावण राज्य राम राज्य। त पहिरियों त बाप जो परिचय ॾेई करे इहे ॻाल्हियूं असां उन्हनि खे ॿुधायूं कि अहिड़ा इहे सभु कैरेक्टर्स हूंदा आहिनि, त उहो ख़ुदि ई जज करे सघंदा आहिनि कि असां आसुरी कैरेक्टर वारा आहियूं या ईश्वरीय कैरेक्टर वारा आहियूं न। हिकु साइड लिखो ईश्वरीय कैरेक्टर, ॿिए साइड लिखो आसुरी कैरेक्टर। पढ़ण वारो ख़ुदि ई सम्झी वेंदो कि असां में आसुरी कैरेक्टर, असांखे चइणो न पवंदो। हिकु साइड लिखो 100% विशियस, 100% वाइसलेस। पढ़ण वारो ख़ुदि ई सम्झी वेंदो असां विशियस आहियूं या वाइसलेस। रावण राज्य और राम राज्य जे बारे में लिखो त माण्हू आप ई सम्झी वेंदा आहिनि कि असां राम राज्य में आहियूं या रावण राज्य में आहियूं। हाणे तव्हां पुरुषार्थ करो था राम राज्य में वञण जे लाइ। संपूर्ण त कोई ठहिया न आहिनि, कोई फर्स्ट, कोई सेकेंड, कोई थर्ड आहिनि। हाणे बाप पढ़ाईंदा आहिनि, दैवी गुण धारण कराईंदा आहिनि। देह अभिमान त सभिनि में आहे। जेतिरो तव्हां सर्विस ते लॻंदा रहंदा ओतिरो देह अभिमान घटि थींदो वेंदो। सर्विस करण सां ई देह अभिमान घटि थींदो। छो जो जॾहिं सर्विस कंदा आहियूं न त आत्माउनि खे बाबा जो ज्ञान ॾींदे असांखे ई सोल कॉन्शियस स्टेट अची वेंदी आहे। छो जो मुख सां चईंदा आहियूं, ख़ुदि बि चेक कंदा रहंदा आहियूं भई मां हिननि खे चवां थी मां अहिड़ी आहियां। देही अभिमानी वॾी सर्विस कंदा आहिनि। बाबा देही अभिमानी आहे त केतिरी सुठी सर्विस कंदा आहिनि। सभिनि खे क्रिमिनल रावण जी जेल सां छुड़ाए सदगति प्राप्त कराईंदा आहिनि। सभिनि खे क्रिमिनल रावण जी जेल सां छुड़ाए करे सदगति प्राप्त कराईंदा आहिनि। केॾी सुठी सर्विस कंदा आहिनि। हुते पोइ 2 जेल न हूंदा, हिते डबल जेल आहे न। सतयुग में कोट आहे न कोट आहे, न पापात्मायूं आहिनि, न रावण जी जेल हूंदी। रावण जी आहे बेहद जी जेल। सभी 5 विकारनि जी रस्सियुनि में बंधल आहिनि। हाणे सभिनि खे 5 विकारनि जी रस्सी सां छुड़ाइणो आहे। सभिनि खे 5 विकारनि जी रस्सी सां छुड़ाइणो। बाबा चवंदा अपरंपार दुखां दिन प्रतिदिन दुख जी वृद्धि थींदी थी वञे। पोइ अति खां पोइ अंत थी वेंदो, पोइ सुख अति थी वेंदो, पोइ सुख जी डिग्री कम थींदी वेंदी, दुख जी डिग्री वधंदी वेंदी आहे, सुख जी डिग्री कम थींदी वेंदी आहे। सत्य खे चइबो आहे गोल्डन एज, त्रेता खे चइबो आहे सिल्वर एज। सत्युग वारा सुख त्रेता में न थी सघंदो आहे। मतिलबु जो सुख स्वर्ग में सत्युग में हूंदो उहो त्रेता में न हूंदो। छो जी आत्मा जी 2 कला कम थी वेंदी न।
आत्मा जी कला कम थियण सां शरीर बि अहिड़ो थी वेंदो आहे। त सम्झणो खपे कि बराबरि असां रावण जे राज्य में देह अभिमानी ठही विया आहियूं। हाणे बाप आया आहिनि रावण जी जेल सां छुड़ाइण लाइ। अधु कलाक जो देह अभिमान निकिरण में देरी लॻंदी आहे, ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। जल्दी में जो शरीर छॾे वेंदो आहे उहो पोइ वॾा थी करे ईंदा, कुझु ज्ञान उठाए सघंदा। मतिलबु हिते ज्ञान में जीअं जल्दी शरीर छॾे करे हली आहे उहा हाणे ज्ञान में आया हूंदा, कि न के रीति ज्ञान ॿुधंदा ज़रूरु हूंदा। जेतिरो देरी थींदी आहे त पोइ पुरुषारथ करे न सघे। कोई मरे त पोइ अची करे पुरुषारथ करे, त जॾहिं ऑर्गन्स वॾा थियनि तॾहिं त पुरुषारथ करे सघे न। समझदार थिए तॾहिं कुझु करे बि सघे। देरी सां वञण वारा त कुझु सिखी न सघंदा। देरी सां वञण वारा मतिलबु जो हली आहे, देरी सां वञण वारा कुझु सिखी न सघंदा। हाणे अगरि देरी सां विया हूंदा त कॾहिं जन्म वठंदा, कॾहिं वॾा थींदा, कॾहिं उन्हनि जा ऑर्गन्स एॾा वॾा थींदा कि ज्ञान खे सम्झंदा। जेतिरो सिखे ओतिरो सिखे, इन करे मरण खां पहिरियों पुरुषारथ करणो खपे। त बाबा चवनि था कि असां इहे शरीर छॾण खां पहिरियों जेतिरो बि पुरुषारथ करे सघो था ओतिरो करे वठो। जेतिरो बि पुरुषारथ करे सघो था ओतिरो करे वठो। बाबा चईं न बाबा हिकु अव्यक्त मुरली में चईं जो सेवा करणी आहे न उहो बि करे वठो, अॻियां सेवा करण जो बि टाइम न मिलंदो। त बाबा चईंदा आहिनि जेतिरो थी सघे हिन तरफ़ अचण जी कोशिशि ज़रूरु कंदा। इन हालात में ॾाढा ईंदा, झाड़ वृद्धि खे पाईंदा वेंदा। हाणे बि ॾिसो ॿार जेके पुरुषारथ करणो हूंदो आहे न वो कोशिशि करे हेॾे ज़रूरु ईंदा वेंदा आहिनि, झाड़ वृद्धि खे पाईंदो वेंदो आहे। सम्झाइणी त ॾाढी सहज आहे। बॉम्बे में बाप जो परिचय ॾियण लाइ चांस ॾाढो सुठो आहे। इहे असां सभिनि जो बाप आहे। बाप सां वरसो त ज़रूरु स्वर्ग जो ई खपे न। असांखे बाप सां वरसो ज़रूरु स्वर्ग जो ई मिलंदो। केतिरो सहज आहे, दिलि अंदरि गदगद थियणी खपे। इहे असांखे पढ़ाइण वारो आहे। बाप सां वरसो त ज़रूरु स्वर्ग जो ई खपे असांखे। केतिरो सहज आहे, ऐं बाबा खां वरसो केॾो सहज आहे। सिर्फ़ु बाबा खे पंहिंजो बाबा मञी करे बाबा 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 मतिलबु असांजो पिता, मुख्य संबंध पिता, पोइ टीचर, पोइ सतगुरु, पोइ सखा, पोइ डॉक्टर, पोइ साजन। असांजो शिव साजन बि आहे, मां हुनजी शक्ति बि आहियां। शिव साजन बि आहे ऐं मां हुनजी शक्ति बि आहियां। केतिरो सहज आहे, दिलि अंदरि गदगद थियणी खपे। इहे असांखे पढ़ाइण वारा आहिनि। इहे असांजी एम ऑब्जेक्ट आहे। असां पहिरियों सदगति में हुयासीं, पोइ दुर्गति में आया आहियूं। हाणे वरी दुर्गति खां पोइ सदगति में वञिणो आहे। बाबा चवंदा श्री बाबा चईंदा आहिनि मामिकम यादि करो त तव्हांजा जन्म जन्मांतर जा पाप कटिजी वेंदा। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो जॾहिं द्वापर में रावण राज्य हूंदो आहे त 5 विकार रूपी रावण सर्वव्यापी थी वेंदा आहिनि। जॾहिं द्वापर में रावण राज्य शुरू थींदो आहे त 5 विकार रूपी रावण सर्वव्यापी थी वेंदो आहे। जिते विकार सर्वव्यापी आहे हुते बाप सर्वव्यापी कीअं थी सघंदो आहे। सभी मनुष्य पाप आत्मायूं आहिनि। अगरि कोई पाप नथा बि करनि लेकिन भॻवान खे सर्वव्यापी चवनि था त इहे केॾो वॾो पाप आहे। जिते रावण सर्वव्यापी आहे हुते बाप कीअं सर्वव्यापी थी सघंदा आहिनि। बाप सम्मुख आहिनि तॾहिं त ईअं चवंदा आहिनि कि मां तव्हांखे चयो हुयो न, उल्टो सम्झी विया आहिनि। बाप हाणे सम्मुख आहे तॾहिं हीअं चवंदा आहिनि कि मां तव्हांखे
चयो ई न आहे, उल्टो सम्झी विया आहिनि। उल्टो सम्झदे विकार में किरदे किरदे बाबा खे गारियूं ॾींदे ॾींदे भारत जो छा हाल थी वियो। बाबा हाणे चयो अथई असांखे कि मूंखे जॾहिं बि जाते बि यादि कंदव मुंहिंजा बाबा, मां उते हाज़िर थी वेंदमि। ऐं हिन जे बदिले पोइ माण्हुनि छा छा सम्झी करे लिखियो अथनि, चवनि था वरी ॾाढो ई बैंड बाजा वॼाए करे बाबा जी गिलानी कंदा आहिनि त दिन प्रतिदिन इहे आत्मायूं पाप आत्मा थींदी थी वञनि। क्रिश्चन माण्हू बि ॼाणंदा आहिनि 5000 वर्ष पहिरियों भारत स्वर्ग हुयो, सभी सतो प्रधान हुया। भारतवासी त लाखों वर्ष चई छॾंदा आहिनि, छोजी तमो प्रधान बुद्धि थी आहिनि, उहो पोइ न ओतिरो उच्च ठहींदा न नीच ठहींदा। केरु विदेश वारा उहो त सम्झाइनि कि बराबरि स्वर्ग त हुयो, बराबरि उहो सम्झंदा त आहिनि हिन दुनिया में स्वर्ग हुयो, लेकिन भारतवासी त एतिरो बि न सम्झंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि इहे ठीकु चईंदा आहिनि। 5000 वर्ष पहिरियों बि मां तव्हां ॿारनि खे रावण जी जेल सां छुड़ायो हुयो न, हाणे वरी मां तव्हांखे छुड़ाइण आयो आहियां। अधु कलपा राम राज्य, अधु कलपा रावण जो राज्य। ॿारनि खे चांस मिलंदो आहे त सम्झाइणो खपे। अगरि असांखे किथे चांस मिले थो त असांखे सम्झाइणो खपे। तव्हां ॿारनि खे रावण जी जेल सां छुड़ाइण आयो आहे, हाणे पोइ 5000 वर्ष पहिरियों बि छुड़ाइण आयो हुयुमि, हाणे वरी आयो आहियां। अधु कलपा राम राज्य, अधु कलपा रावण राज्य। ॿारनि खे चांस मिलंदो आहे त सम्झाइणो खपे। बाबा बि तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, ॿार हीअं सम्झायो। एतिरो अपरंपार दुख छो आहे? पहिरियों त अपरंपार सुख हुयो जॾहिं हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, इहे सर्वगुण संपन्न हुया। हाणे इहा नॉलेज आहे कि नरसा नारायण ठहिण जी। ये नॉलेज कहिड़ी आहे? नरसा श्री नारायण ठहिण जी। पढ़ाई आहे न, हिन सां दैवी कैरेक्टर्स ठहींदा आहिनि। हिन समय रावण जे राज्य में सभिनि जे कैरेक्टर्स बिगड़ल आहिनि। सभिनि जे कैरेक्टर सुधारण वारो हिकु असांजो बेहद जो बाप, हिकु राम ई आहे जो सभिनि जा कैरेक्टर्स सुधारंदा आहिनि। हिन समय केतिरा धर्म आहिनि, मनुष्यनि जी केतिरी वृद्धि थींदी वेंदी आहे। हिन समय केतिरा धर्म थी विया आहिनि, मनुष्यनि जी केतिरी वृद्धि थींदी रहंदी आहे। अहिड़ी ई वृद्धि थींदी पोइ खाइण जे लाइ बि न मिलंदो। हाणे त ॾिसूं था न किथे किथे त माण्हुनि वटि खाइण लाइ बि न। सत्युग में त ईअं ॻाल्हियूं हूंदियूं न, हुते दुख जी कोई ॻाल्हि न हूंदी। कलयुग आहे ई दुखधाम, सभु विकारी आहिनि। उहो सुखधाम सभी संपूर्ण निर्विकारी हूंदा। सोचो अहिड़ी दुनिया जिते कोई क्रिमिनल दृष्टि वारो हूंदो ई न, जिते कोई बुरी नज़र वारो, कोई बि दुख बीमारी हूंदी ई न। संपूर्ण निर्विकारी दुनिया में असांखे बाबा वठी था हलनि। घड़ी घड़ी उन्हनि खे ॿुधाइणो खपे जो कुझु सम्झी सघनि। बाप चईंदा आहिनि मां पतित पावन आहियां, मूंखे यादि करण सां तव्हांजा जन्म जन्मांतर जा पाप कटिजी वेंदा। बाबा खे यादि करण सां असांजा जन्म जन्मांतर जा पाप कटिजी वेंदा। त असांखे कंहिं लक्ष्य सां सॼो ॾींहुं बाबा खे यादि करिणो आहे कि बाबा खे मां यादि थी करां, कर्म कंदे हुए मुंहिंजा सर्व आत्माउनि जा जन्म जन्मांतर जा पाप भस्म थी वञनि। सभिनि पूरी दुनिया मां आसुरी कैरेक्टर ख़तमु थी वञे, पूरी दुनिया में दैवी कैरेक्टर थी वञे सभिनि जो। हाणे बाप कीअं चईंदा? ज़रूरु श्री धारण करे चईंदा न। पतित पावन सर्व जो सदगति दाता हिकु बाप आहे, ज़रूरु उहो कंहिं रथ में ईंदा। बाप चईंदा आहिनि मां हिन रथ में ईंदो आहे जो पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि इहे 84 लख जो खेल आहे।
जो पहिरियों पहिरियों आया हूंदा उहे ई ईंदा, उन्हनि जा ई ॾाढा जन्म थींदा, पोइ कम थींदा वेंदा। पहिरियों 84 जन्मनि जो खेल आहे, त पहिरियों पहिरियों जो ईंदा उहे ई 84 जन्म विरदा, पोइ धीरे धीरे उन्हनि जा कम थींदा पोइ धीरे धीरे पोइ जो बि आत्मायूं ईंदियूं हुननि जा जन्म कम थींदा वेंदा। सभिनि खां पहिरियों देवतायूं ईंदा आहिनि। बाबा ॿारनि खे भाषण करणु सेखारींदा आहिनि, ईअं सम्झाइणो, मतिलबु कंहिंखे बि असां ज्ञान ॾियूं न बाप जो परिचय ॾेई करे, पोइ मथां खां हेठि चइनि ई युगनि जे बारे में सम्झाए छॾंदा करो। हाणे समय इहो ई आहे। कोई चए दुनिया में दुख केतिरो आहे, पहिरियों त बाप जो परिचय ॾेई करे पोइ उन्हनि खे चओ कि पहिरियों पहिरियों हुन दुनिया में सुख धाम हुयो, सुखी सुख हुयो, पोइ हीअं हीअं असांजे जीवन में दुख वधो, हिन करे हाणे दुख। चक्कर जी नॉलेज बि थी, बाप चक्कर टिनी लोकनि जी, टिनी ॻाल्हियुनि जी नॉलेज थी वई। सुठी रीति यादि रहंदो, देह अभिमान न हूंदो त भाषण सुठो कंदो। शिव बाबा देही अभिमानी आहिनि, चईंदा रहंदा आहिनि ॿार देही अभिमानी भव। शिव बाबा चईंदा आहिनि देही अभिमानी भव। कोई विकार न रहे, अंदर में कोई भी शैतानी न रहणी खपे। तव्हां कंहिंखे बि दुख न ॾींदा आहियो, कंहिंजी निंदा न करणी आहे। तव्हां ॿारनि खे कॾहिं बि सुनी सुनाई ॻाल्हियुनि ते विश्वास न करिणो आहे। बाबा सां पुछो ईअं हीअं चईंदा आहिनि, छा सत्य आहे? बाबा ॿुधाए ॾींदा। न त ॾाढा आहिनि जो कूड़ियूं ॻाल्हियूं ठाहिण में देरी न कंदा आहिनि। फलाणे तव्हांजे लाइ हीअं हीअं चई ॿुधाए करे हुनखे ई ख़राबु करे ॾींदा। बाबा ॼाणंदा आहिनि अहिड़ा ॾाढा हूंदा आहिनि, उल्टी सुल्टियूं ॻाल्हियूं ॿुधाए करे दिलि खे ख़राबु करे ॾींदा आहिनि। हिन करे कॾहिं बि कूड़ी ॻाल्हियुनि ॿुधी करे अंदर में जलणो न खपे। हिन करे बाबा चईंदा आहिनि कॾहिं बि ॿिनि जे विच में कोई ॻाल्हि हूंदी आहे न, ॿिनि जी कोई बि लड़ाई झगड़ो या कोई बि ॻाल्हि हूंदो आहे, ॿिनि ताईं ई रहे, ज़्यादा से ज़्यादा बाबा ताईं वञे, टे ताईं न वञे। छोजी टियों पोइ कीअं बि करे असांखे भड़काए करे हीअं करे असां जी और लड़ाई करे सघंदो है न। त केरु बि तव्हांजे लाइ कंहिंखे बि चए, कुझु बि चए फलाणी त ॾाढी सुठी आहे, बाक़ी असांखे पतो न आहे। बसि पुछो फलाणे मुंहिंजे लाइ ईअं चई, अंदरि सफ़ाई हुजणी खपे। कई ॿार ॿुधी ॿुधाई ॻाल्हियुनि ते ई आपस में दुश्मनी करे वठंदा आहिनि। हुन ईअं चई, हुन ईअं चई, हुन ईअं चई। बाप मिलियो आहे त बाप सां पुछणो खपे न। ब्रह्मा बाबा बि ॾाढनि खे विश्वास, ब्रह्मा बाबा जो बि ॾाढनि ते विश्वास न थींदो आहे। ब्रह्मा बाबा ते बि ॾाढनि जो विश्वास न थींदो आहे। शिव बाबा खे भुलिजी वेंदा आहिनि, जबकि शिव बाबा त चईंदा आहिनि कि ब्रह्मा खे ॾिसंदे हुए बि मूंखे ॾिसो। बाप आया आहिनि त सभिनि खे ऊंच ठाहींदा आहिनि, प्यार सां उठाईंदा रहंदा आहिनि। ईश्वर मत वठणी खपे। बाबा सभिनि खे प्यार सां ई उठाईंदा रहंदा आहिनि। हर हिक खे ईश्वर मत वठणी खपे। निश्चय ई न हूंदो त पुछंदा ई न, त रिस्पॉन्ड बि न मिलंदो। बाप जो सम्झाईंदा आहिनि, उन्हनि खे धारण करिणो आहे। तव्हां ॿार श्रीमत ते विश्व में शांति स्थापना करण जे निमित्त ठहिया आहियो। हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई जी मत ऊंच ते ऊंच न थी सघंदी आहे। असां श्रीमत ते विश्व में शांति स्थापना करण जे लाइ निमित्त ठहिया आहियूं। हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई जी मत ऊंच ते ऊंच न आहे। ऊंच ते ऊंच मत आहे ई भॻवान जी, जंहिंसां मर्तबो बि केतिरो ऊंचो मिलंदो आहे। श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ो मर्तबो मिलंदो आहे। बाप चईंदा आहिनि पंहिंजो कल्याण करे ऊंच पद पायो, महारथी ठहो। महारथी मतिलबु इहे न, घर, सुठी चीजियूं, सुठा कपिड़ा, सुठी गाॾियुनि में घुमो। महारथी मतिलबु असांजी आत्मिक स्थिति शक्तिशाली।
निंदा स्थिति मान अपमान जय पराजय कहिड़ी बि स्थिति हुजे हर हिक जे लाइ शुभ भावना शुभकामना सदा सभिनि जे लाइ आत्मिक दृष्टि आत्मिक प्रेम शुभ भावना शुभकामना हिकदमि बाप समान सभिनि खे मिठी दृष्टि सां सभिनि खे सुठो प्रदान दृष्टि सां ॾिसण वारी आत्मायूं पढ़ंदव न त छा पद पाईंदव इहे कल्पांतर जी ॻाल्हि आहे सतयुग में दास दासियूं बि हूंदियूं नंबर वारियूं हूंदियूं बाप आया आहिनि ऊच ठाहिण परंतु पढ़ंदा ई न आहिनि त छा पद पाईंदा प्रजा में भी ऊंच पद नीच पद हूंदो आहे इहे बुद्धि सां सम्झणो खपे त चलो प्रजा बि ठाहो लेकिन प्रजा में भी ऊंच ऐं नीच पद हूंदो आहे न मनुष्य खे पतो ई न पवंदो आहे कि असां काॾे वेंदा आहियूं मनुष्यनि खे पतो ई न पवंदो आहे कि असां काॾे वेंदा आहियूं मथे वेंदा आहियूं या हेठि उतरंदा वेंदा आहियूं मतिलबु कि उन्हनि जी स्थिति मथे थी वञे या हेठि थी अॼु माण्हू कूड़ पाप करे पैसे कमाए वॾो माण्हू त थी वेंदो लेकिन बाबा जी दृष्टि सां ज्ञान जे अनुसार त उहो हेठि लही वियो न अॼु माण्हू कंहिंखे बि उल्टा जवाब ॾेई करे सुठी रीति हले थो लड़ाई झगड़ो करे करे पंहिंजे जीवन में अॻियां वधे थो लेकिन हुनजी आत्मिक स्थिति त हेठि थी वई न बाप अची करे तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि चईंदा आहिनि तव्हां गोल्डन सिल्वर एज में हुयो हुते काथे आयरन एज में हाणे काथे आयरन एज में अची विया काथे असां गोल्डन एज में हुयासीं काथे असां आयरन एज में पहुची विया आहियूं त बाप चईंदा आहिनि कि हिन समय त मनुष्य खे खाई वठंदो हाणे थिए थो न अहिड़ो माण्हू खे कटे करे खाए थो न हाणे इहे सभई ॻाल्हियूं जॾहिं सम्झे तॾहिं चए ज्ञान कंहिंखे चइबो तॾहिं चए ज्ञान कई ॿार हिकु कन सां ॿुधी करे ॿिए कन सां कढी वठंदा आहिनि सुठा सेंटेंस सुठे ॿारनि जी क्रिमिनल आई रहंदी सुठे सेंटेंस ते सुठे ॿारनि जी क्रिमिनल आहे रहंदी आहे फ़ाइदो नुक़सान इज़त जी परवाह थोरी रखंदा आहिनि मूल ॻाल्हि आहे ही हिते पवित्रता जी छो जॾहिं अपवित्र दृष्टि थी वेंदी आहे न त बाबा चईंदा आहिनि न कि इहे विकार बि ॾाढा कशिश कंदा आहिनि हुन समय सभु भुलिजी वेंदा आहिनि हुन समय हुननि खे उहा चीज़ एॾी आकर्षित कंदी आहे जीअं न ॾाढो ई प्यासो हुजे हुनजे अॻियां पाणी अचे त बसि पाणी जे पुठियां भॼंदो इहे सभु चीज़ूं छॾे ॾिनियूं गुलाब जामुन रसगुल्ला दही बड़ा सभु चीज़ूं इग्नोर करे पाणी जे मथां पाणी वञ त ईअं ई जेका आत्मायूं सुठी रीति पुरुषारथ न कंदा आहिनि बाबा जी ज्ञान खे सम्झंदा न आहिनि हा हेॾे समय खां पवित्र हलनि था लेकिन अञा ताईं पवित्रता जो महत्व न सम्झो अञा ताईं उन ॻाल्हि खे न सम्झो आहे कि केरु असांखे मिलियो आहे कहिड़ी प्राप्ति असांखे थिए थी हा त उहो जॾहिं उनखे वापसि खां अहिड़ी चीज़ कुझु ॾेखारे में ॾींदी आहे न त वापसि खां उहो विकारी वृत्ति दृष्टि वृत्ति हलंदी रहंदी आहे त बाबा चईंदा आहिनि कि पोइ सुठे ॿारनि जी बि क्रिमिनल आहे थी वेंदी आहे त हिते बुद्धि सां सम्झणो आहे जे आत्मा बुद्धि सां सभु सम्झी वरितई हुन अनुसार हलंदो त उहो कॾहिं बि हुनजी बुद्धि फेरो न खाईंदी निश्चय थी वेंदो फ़ाइदो नुक़सान इज़त जी परवाह ई न कंदा आहिनि ॿार मूल ॻाल्हि आहे ही पवित्रता जी हिन ते ई झगड़ा थींदा रहंदा आहिनि बाप चईंदा आहिनि इहे कामा शत्रु आहे हिन ते जीत पायो तॾहिं ई जगत जीत ठहींदा हिन कामा शत्रु ते जीत पायो तॾहिं ई जगत जीत ठहींदा देवताऊं संपूर्ण निर्विकारी हुया न अॻियां हली सम्झी वेंदा स्थापना त थी ई वेंदी छा मिठी सिकी लटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो
याद प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजीवी रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार कॾहिं बि ॿुधी ॿुधाई ॻाल्हियुनि ते विश्वास करे पंहिंजी स्थिति खे ख़राबु न करिणो आहे। कोई असांखे कुझु बि ॿुधाए कुझु बि चए बाबा खे ॾेई छॾियो, मथे ॾिनो ख़ाली हल्का, अंदर में सफ़ाई रखणी आहे। कूड़ी ॻाल्हियूं ॿुधी करे अंदर में जलणो न आहे। ॾिसो बाबा केॾो क्लियर करे असांखे सम्झाइनि था। ईश्वर मत वठंदा रहो। जॾहिं बि कोई अहिड़ी ॻाल्हि थिए त बाबा खे यादि करो। कुझु सम्झ में नथो अचे त मुरली खणी करे पढ़ो। ॿियो आहे देही अभिमानी ठहिण जो पूरो पुरुषार्थ करणो, कंहिंजी बि निंदा न करणी। असांखे देही अभिमानी ठहिण जो पूरो पुरुषार्थ करणो आहे, कंहिंजी बि निंदा न करणी। फ़ाइदो नुक़सान इज्जत के ध्यान में रखते हुए सदा क्रिमिनलाई खे ख़त्म करे ॾियो। कहिड़ो फ़ाइदो नुक़सान और इज्जत जो ध्यानु रखंदे हुए क्रिमिनलाइज़ खे हाणे अचण ई न ॾियो। सदा सिविलाइज्ड, सदा ही सिविलाइज्ड मतिलबु असांजी आत्मिक दृष्टि सर्व जे प्रति हुजणी खपे। कॾहिं बि दैहिक दृष्टि, गंदी दृष्टि, पतित दृष्टि, विकारी दृष्टि, घृणा वारी दृष्टि, नफ़रत वारी दृष्टि, ऊच नीच वारी दृष्टि, स्त्री पुरुष वारी दृष्टि न हुजणी खपे। सदा ही आत्मा आत्मा भाव। बाप जो ॿुधाईंदा आहिनि हुनखे हिकु कन सां ॿुधी करे ॿिए कन सां कढणो न आहे। वरदान आहे त्रिकालदर्शी जी सीट ते सेट थी हर कमु करण वारा शक्तिशाली आत्मा ठहो। जो ॿार त्रिकालदर्शी जी सीट ते सेट थी करे हर समय हर कर्म कंदा आहिनि, उहे ॼाणंदा आहिनि कि ॻाल्हियूं त अनेक अचिड़ियूं आहिनि, चाहे स्वयं द्वारा, ॿियनि द्वारा, माया या प्रकृति द्वारा। सभु प्रकार सां परिस्थितियूं त ईंदियूं, अचिड़ियूं ई आहिनि, लेकिन स्वस्थिति शक्तिशाली हूंदी त परिस्थिति हुनजे अॻियां कुझु न आहे। सिर्फ़ु हिकु हर कर्म करण खां पहिरियों उनजे आदि मध्य अंत टिनिनि कालनि खे चेक करो कि असांखे इहो कमु हिन समय करिणो आहे, त हुनजे आदि मध्य अंत खे हिकु बार चेक करे वठो कि हीअं थियो हुयो पहिरियों, हाणे बि अगरि हीअं थी वेंदो त छा थींदो। हुनजो परिणाम सोचे करे बुद्धि में रखी बाबा खे यादि करे कर्म करो त सभु ठीकु थी वेंदो। सम्झी करे पोइ कुझु बि करो त शक्तिशाली ठही परिस्थिति खे पार करे वठो। स्लोगन आहे सर्व शक्तियूं व ज्ञान संपन्न ठहिण ई संगम युग जी प्रारब्ध आहे। असां 21 जन्मनि जो वरसो वठूं था न, त संगम युग जो में बि त प्रारब्ध भोगणी आहे न। त सर्व शक्तियूं ज्ञान संपन्न ठहिण ई, सर्व शक्तियूं ज्ञान संपन्न ठहिण ई संगम युग जी प्रारब्ध आहे। है न, सर्व शक्ति बि हुजे असां में ऐं ज्ञान बि हुजिणो खपे। त इहा जीअं संगम युग जी प्रारब्ध थी वई। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।